मौला तुझी है दुनिया दुख ॾाढा थी ॾे दुख ॾाढा थी ॾे छापो करी फोन ते पियो ॻाल्हायां। छोकरा आया दोस्त हलूं हैदराबाद घुमण। हाँ हाँ हलूं था हैदराबाद। अरे छोकरा काॾे था वञो? वॾा वॾा दोस्त आया आहिनि छोकरा हैदराबाद वञूं घुमण। अरे हैदराबाद के छॾियो वञो परू जेको असांजो कर्ज़ खणी मरी उन छोकिरे खे त वठी जो कर्ज़ ई नथो ॾे बाबा। वञूं था हींअर जो हींअर गेले खणी था अचूं। उस्ताद पानी तो प्यार जाए। तो सुना ये खबर है ॾाढो परेशान लॻो पियो आहीं। बस यार फारूक छा कयां बाबे जेको कर्ज़ खयो उन में मां ॾाढो परेशान थी वियो आहियां। हाणे मां बेरोज़गार माण्हू किथां कर्ज़ ॾियां सो इन ॻाल्हि जे लाइ परेशान लॻो पियो आहियां। अला मालिका रोशन दिल न डी न कर वो मसलो ना है। अरे परुयो पुट कोई हा बाबा मां करूं पुत्र हलो तो कहते बड़े बुरायो। हल बाबा हल हल अरे तू ही परवो जो पुट। जी हाँ साईं मां परू पुत्र। बाबा जे तू परवो जो पुट इन पैसा छो न तो दी? बाबा साईं मां बेरोज़गार आहियां मोट का शइ न आहे जो मां तव्हांखे पैसा ॾियां। इहो हर कर्ज़ ईअं चवंदो आहे ऐं तोखां पैसा वठणा पवंदा असांखे। तुंहिंजो पीउ बि ईअं चवंदो तूं जॾहिं केॾी महिल डायलॉग हयूं ईअं असांखां हलियो तुंहिंजी पैसा छो कोन थो ॾी बाबा? बाबा मां पैसा तव्हांजा बेशक ॾींदुमि तव्हांजो वहिंवार आहे असां ॾे। बहरहाल जेकर मां जीअं चओ तव्हांजे मां तव्हांजे बंगले जी सफ़ाई बि करण लाइ तयारु आहियां। ठीकु आहे इहो मां बि चाहियां पियो। अड़े हिनखे वठो ऐं पंहिंजे बंगले ते हली कमु करायो। जेतिरे हिन जा पैसा न पूरा थियनि तेतिरे हिनखे न छॾिणो आहे। बाबा साईं वो खमो भॼी वियो आहे न त हिनखे लॻाइण था कम ते। हलो पोइ खमो वारी जॻह ते हिनखे रखो। हलो हल 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 हलो हल कम सही जे न कयो अथई न अदा वॾे खे ॿुधाए तोसां अहिड़ो हशर कंदासीं यादि रखंदे। न न अदा तव्हां जीअं चओ मां ईअं कयां थो। मूंखे पंहिंजो कर्ज़ लाहिणो आहे। अड़े जे सही कमु कोन कई न अधे वॾे खे चई तोखे ॿधराए छॾींदासीं। तूं पुट असांजे अक्सरियत खे नथो सुञाणी त असां छा आहियूं। न न अदा अलाह ख़ैरु कंदो। मां तव्हां जीअं चओ था त मां ईअं कयां थो न। मूंखे ॿधरायो न मां ग़रीब आहियां महिरबानी कयो। हाणे तोखां टाए था वठूं जे कमु सही न कयो अथई त। हाज़िर हाज़िर हलो 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 जीअं तव्हां चवंदो मां ईअं कंदुमि। अॻियां अची हल। पटिया छा कयो छा ईअं कंदो तव्हांजो कर्ज़ लही वेंदो।
बाक़ी त मुंहं में अदा ईअं न कयो अदा ईअं न कयो अदा ईअं न कयो ईअं कंदा तव्हांजो कर्ज़ लही ईंदो अदा अदा ईअं न कयो अदा अदा मां तव्हांजो कमु करण लाइ तयारु आहियां अदा जीअं तव्हां चओ मां ईअं कंदुमि ईअं न कयो अदा ईअं तव्हांजो कर्ज़ कोन लहंदो अदा अॻियां थी हल अॼु टाई तोखां वठी छॾीसीं सुभाणे कमु तोखां कराईंदासीं अॻियां थी हल मौला तुंहिंजी हीअ दुनिया दुख ॾाढा थी ॾे दुख ॾाढा थी ॾे